नाज़िन पूरे मुल्क जियां बकेरा शरीफ में भी मुकम्मल लॉकडाउन किया वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया तरफ़ां फ्रूट भाॼियुनि ऐं जनरल स्टोरनि खे SOPs तहत जुज़वी तौर खोलण जी इजाज़त ॾिनी आहे। उन हवाले सां ॾिसूं था सरमद खोसो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, पूरे मुल्क जियां जेको मुकम्मल लॉकडाउन किया पियो वञे, उन हवाले से बकेरा शरीफ वाला पुलिस इंतजामिया है उन मुकम्मल तौर ते जेको लॉकडाउन करायो है। उनमें जेके ज़रूरी शयूं आहिनि खाधे पीते जूं, जंहिंमें भाॼियूं फ्रूट ऐं खीर जा जेके दुकान आहिनि ऐं मेडिकल स्टोर आहिनि उहे खोलिया विया आहिनि। बाक़ी जेके होटलूं वग़ैरह जेकी भी दुकानदारियूं उन मुकम्मल तौर ते बंदि कयूं आहिनि। अचो त हिते इंतजामिया जेकी बकेरा शरीफ पुलिस मौजूद है उन सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त हुननि जो छा चवणु आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे कोरोना हींअर ख़तरनाक वबा आहे ऐं इन टी लहर हींअर हली रही है। तव्हां बिल्कुलु पंहिंजो पाड़ेसरी मुल्क ई तव्हां ॾिसंदो हिंदुस्तान जंहिंमें हींअर हालात हली रहिया आहिनि। इन खां पोइ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं बालाफिज़ साहिबान जे हुकुम मूजिबि अॼु बकेरा शहर बि मुकमिल लॉकडाउन कयो आहे असां। ऐं उनखां अलावा जेके हुकुम अहकाम मिलिया आहिनि उन में सिर्फ़ु खीर दही ऐं अहम जेके ज़रूरी दुकानात आहिनि उहे खोलिया विया आहिनि। उनखे अलावा तक़रीबन शहर मुकमिल असां बंदि कयो आहे। ऐं दुकानदारनि खे मास्क लाइ ज़रूरी हिदायतूं ॾिनियूं वयूं त मास्क ऐं SOPs जो ख़ासि करे SOPs लाइ ख़ासि हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। जेको बि दुकान ते सामान वग़ैरह या का शइ अहिड़ी वठणु अचे थो त पंहिंजो SOPs ऐं 6 फुट जो फ़ासिलो रखंदो। का वबा हली रही है, इनमें पंहिंजो ख्याल करियो, पंहिंजे बच्चन जो ख्याल करियो। ही लॉकडाउन है पंहिंजी गवर्नमेंट की मजबूरी है, पुलिस जो ॾोह कोन्हे। असीं पुलिस के चऊं था दादा बंदि पिया करायूं, पर असल में हू पंहिंजी जाइ ते सही आहिनि। छो त लॉकडाउन का सवा ही वबा ख़त्म कोन थींदी। खतरनाक वबा है, इन का पासो करियो ऐं सभिनि ॿारनि बच्चनि खे बचायो। तव्हां ॿार करियो, SOPs ते अमल करियो। पुलिस वेचारी बकेरा शहर सॼो बंदि कराए छॾियो आहे ऐं इन करे त सभु दुकानदारी सभु वग़ैरह बंदि आहे। 8-10 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, थी वेंदी इंशाअल्लाह हल, अल्लाह ख़ैर कंदो। कि सामाना राब्तो घटि करियूं ऐं छिॾा रहूं ऐं जेको जो ही बीमारी तमामु ख़तरनाक ऐं माना जेको जो वायरस है इन करे बेहतर है मास्क वगैरह पाइण जी माना कोशिश करूं। कोरोना वायरस का बचो ऐं SOPs ते अमल कयो ऐं माना ॿार बच्चा घर में रहो, सेफ रहो, रश वग़ैरह खां थोरो साइड कजो ऐं मास्क इस्तेमालु कयो ऐं जेको बि SOPs ते तमामु घणो जेको अमल कयो। जी नाज़रीन, तव्हां हिते जे इंतज़ामिया बकेरा पुलिस ऐं हिते जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे इंतज़ामिया जो त SOPs ते जेको तो सख़्ती सां अमल करायो पियो वञे ऐं मास्क जेको आहे उहो ज़रूरी करार ॾिनो पियो वञे ऐं जेके हिते जेके ज़रूरत वारी शयूं आहिनि उहे खोली ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं इन्हनि जेको तो बार बार जेको हिते जा रहवासी आहिनि ऐं उहे जेके उन्हनि खे बार बार अपील पिया कनि त महिरबानी करे मास्क पायो ऐं 6 फुट जो जेको SOPs ते अमल कयो वञे। कैमरामैन नादर सोलंगी सां गॾु झंडो सोलंगी, मेहरान TV, बकेरा।